नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर में वाक़ियो नौजवान जी शाइरी वारो अंदाज़ में दरिंदनि मथां सख़्त कावड़ जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई है। आम खे ॾारींदड़ कश्मीर वारे वाक़े जी कहाणी आ। हर भाउ हर भेण हर अमड़ जी अखियुनि में पाणी आ। अली शाह सिंध जी मासूम पितकिड़ी गुलनि जहिड़ी न्याणी आ। ही रफू कुते जी कहाणी आ जेको न पीउ जो पुटु आहे, ही ॿिजु ई हरामी आ। हिन जो हिकु उज़बो रोज़ कपियो वञे, हिन खे अहिड़ी ॼणी सम्झाणी आ उन्हनि खे बि सज़ा मिलणु खपे जेके बि हिन जा साथी आहिनि या जेको बि हिन जो हामी आ। अली शाह जी अमड़ रोईंदी रड़ंदी रही संदसि तबसुम निमाणी आ। सलाम एसाए मोहम्मद बश्क बुरड़े खे आ जंहिंजी अज़ीम कुर्बानी आ। चांडका इस्पताल बि सॾ में थी साणी आ। डॉक्टर इरशाद साथिन सूदे किरदार अदा कयो रूहानी आ। ॿिए हंधि अगरि को वाक़ियो थोरो थो थिए उन्हनि खे मीडिया एतिरी त थी कवरेज ॾे, अञा ताईं उन्हनि जी बंदि न थी कहाणी आ। पर अफ़सोस सिंध में ज़ुल्म जी हद थी वई, वॾा वॾा चैनल ख़ामोश वेठा आहिनि। ही कहिड़ी इंसानी आ। ए मुंहिंजा रब, हिते न अदुल इंसाफ़ अथई न हिते हुक्मरानी आ। बस इहा क़यामत सुगरा जी निशानी आ। हिन मज़लूमनि जी दां हज़रत लाल शाहबाज़ दर सेवाणी आ। ए भिटाई घोट तुंहिंजी सिंध सूर सही सही थी साणी आ। आ मुर्शिद लतीफ़ हिते हर ज़ालिम कई ज़ुल्म जी पुॼाणी आ। सख्त लफ्ज़नि में मुज़म्मत कई हिन गमगीन लतीफ़ खखराणी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।